अस्सलामुअलैकुम नाज़रीन। मुमताज़ मौलाई जी फ़नकारी ऐं शाइरी ते काफ़ी माण्हू एतिराज़ करण लॻा ऐं काफ़ी माण्हुनि जो इहो चवणु आहे त मुमताज़ मौलाई जी हिन वक़्तु फ़नकारी बंदि कई वञे। हू पंहिंजी शाइरी पाण ठाहे ऐं पाण ई ॻाए पियो। अहिड़नि लूसी फ़नकारनि जी बिल्कुलु बि फ़नकारी संदसि बंदि कई वञे ऐं काफ़ी माण्हू ख़बरूं हलाईंदे इहो चवनि पिया त मुमताज़ मौलाई जी हिन वक़्तु फ़नकारी बंदि कई वञे। मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ हलायल ख़बर जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त तव्हांजा होश उॾाए छॾींदी। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करण न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। हिक ई ईंदड़ वक़्तु सवें सोशल मीडिया ते मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ ख़बरूं। संदसि अवाम जो चवणु आहे त मुमताज़ मौलाई जी वाहियात फ़नकारी बंदि कई वञे। मुमताज़ मौलाई जी फ़नकारी ईंदड़ नस्ल खे तबाह करे पई ऐं हिन वक़्तु मुमताज़ मौलाई बेहया जूं हदूं बि क्रॉस कंदो पियो वञे। किन मुख़ालिफ़नि जो चवणु आहे त ग़ुलाम हुसैन उमराणी, जलाल जोगी, मुनवर मौलाई ऐं सदोरो चांडियो संदसि कोर्ट वञण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं हिन वक़्तु परियल मुगेरी बि मुमताज़ मौलाई जो साथ छॾे चुको आहे। कुझु ॾींहं पहिरियां परियल मुगेरी इहो गानो ॻाईंदे चयो हुयो त मौलाई जी यारी पंहिंजी बर्बादी। परियल मुगेरी पंहिंजे वातां इहो गुनगुनाईंदे चयो त मूं मुमताज़ मौलाई खे शाइरी त तमामु घणी ॾिनी पर मुंहिंजो मुमताज़ मौलाई घर धोई छॾियो। वधीक तव्हां मुमताज़ मौलाई जा परस्तार असांखे कमेंट करे लाज़मी ॿुधाईंदा त छा मुमताज़ मौलाई जी फ़नकारी ते पाबंदी लॻाई वञे या न लॻाई वञे।